बलोचिस्तान में हुकूमत ऐं अपोज़िशन में ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। असेंबली जो ॿाहिरियां हंधि जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस बख्तरबंद गाड़ी जो टक्कर हणी असेंबली जा ताला तोड़े छॾिया। मुखालिफ़ धुर जा 3 मेंबर ज़ख़्मी थी पिया। वॾे वज़ीर जाम कमाल ते जूतो उछलाया वियो। पुलिस लठबाज़ी ऐं आंसू गैस जे शैलिंग करे मेंबरनि खे छिड़विछड़ करण जी कोशिश कई। अपोज़िशन मेंबरनि बजट इजलास रोकाइण लाइ बलोचिस्तान असेंबली खे ताला हणी छॾिया। बलोचिस्तान में अपोज़िशन मेंबरनि बजट में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ एहतजाज तौर असेंबली जे दाख़िली दरवाज़े ते ताला हणी छॾिया। सूरत हाल ते कंट्रोल करण ऐं असेंबली जो दरवाज़ो खोलाइण लाइ इंतज़ामिया पुलिस खे तलब करे वरितो, जंहिं ते असेंबली मेंबरनि असेंबली जो घेराव करे वरितो। बलोचिस्तान असेंबली जो बजट इजलास अपोज़िशन जे एहतजाज सबबि वक़्त ते शुरू न थी सघियो। अपोज़िशन मेंबरनि असेंबली जे गेट ऐं एमपीए हॉस्टल खे ताला हणी छॾिया। इंतज़ामिया असेंबली जे गेट खोलाइण जी कोशिश कई, पर अपोज़िशन मेंबरनि गेट खोलण न ॾिनो। पुलिस बख्तरबंद गाड़ी जो टक्कर हणी असेंबली जे गेट जा ताला तोड़िया। दरवाज़े जे भरिसां बीठल मुखालिफ़ धुर जे एमपीए बाबू रहीम मेंगल समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस अपोज़िशन जे कारकुननि ते लठबाज़ी कई ऐं शैलिंग करे खेनि छिड़विछड़ करण जी कोशिश कई, जंहिं दौरान कारकुन पुलिस अहलकारनि सां हथे पइजी विया। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर जाम कमाल ख़ान असेंबली इजलास में शिरकत लाइ पहुतो त अपोज़िशन मेंबरनि खेसि रोके वरितो। वॾे वज़ीर ते जूतो ऐं गुलदान उछलाया विया। पुलिस ऐं वॾे वज़ीर जाम कमाल खे असेंबली अंदरि पहुचाइण में कामयाब थी विया।